कंबर जे ॾूरांहें जागीर वारे इलाइक़े जे ॻोठ साबूबुर्ड जे गवर्नमेंट हाई स्कूल में रोज़ाना कोशिश अख़बार ऐं कोशिश डिजिटल सिंध में धारिया नामंज़ूर सिरे हेठि हिकु पुरवकार पुररौनक तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में तालीम खाते लाड़काणे जे डायरेक्टर, ज़िले जे तालीम खाते जे आफ़ीसरनि, स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोज़, क़ौमी गीत पेश कया ऐं तक़रीरूं पिणु कयूं। आलम जा अल्लाह आयूं तुझे आसरे ए सिरात मुस्तकीम हादी थी हमरा वाहिद कोने वा तो सिवा तरजते आ साथ गाण आया हूं तकाई काई ना परमो इकड़ी गाल दिया जिंदगी मुके कोई मुझे आदमी में की सांप जटा कंदे किया चित्रा जना तिन में कोई भेलो आए चोटा भी थोड़ी उनके आए जेको पक्को आए उन जी केके पक्का भी ना है ना की दाद दे साल सिकाए मुंह दे बुटे मतो हंस मंगणे भले आयो मंगणो साज खणी सुरंदो सूरजी सदा सुर में घोर हणी घरंदो मथेरी मलुक जी चार नजरंदो जूनागढ़ झरंदो पौधी झा झरोक में। अॼु असांजो सकाफती ॾियारो आहे, उहो ॾींहुं असां लाइ ईद जी ख़ुशी खां घटि न आहे। सो इहो ॾींहुं असांखे पूरी दुनिया में मिलाइणु घुरिजे। अॼु पंहिंजे ॻोठ में ही प्रोग्राम ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। उमेद त अहिड़ा प्रोग्राम पूरी सिंध में थींदा रहंदा। उन मौक़े ते शुरका कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त उनखे पंहिंजे हक़नि नंगनि जी माना ख़बर पवंदी आहे। लतीफ़ सरकार जो मैसेज जेको लतीफ़ जे पैगाम खे पढ़ूं था रिसाले खे, उहो बि पंहिंजे मुल्क वतन ऐं सिंध खे जेको आहे महफ़ूज़ करण लाइ हमेशह मैसेज ॾिनो आहे। सो उनजे लाइ असां चऊं था त जेको आहे धारिया हुजनि, पर उहो के कानून ऐं रूल ऐं असूलनि तहत, न कि छुड़वागी हुजे जेको आहे पंहिंजे मुंहं सां वटि कानून ठाहींदा। बाक़ी तालीम सां ई इहा ॻाल्हि ईंदी ऐं तालीम सां ई सिंध तरक़ी कंदी। असां ही सभु पाकिस्तानी आहियूं, पर सिंध में जेके गैर क़ानूनी तौर ते ॿाहिरि माना अचनि था मुल्कनि जा माण्हू जेके आया आहिनि, जेके साइडनि खां, तव्हांखे ख़बर हूंदी त अमुन ख़तमु थी वियो आहे असां वटि सिंध में, अमुन रहे ई कोन आहे ऐं मामला तमामु घणा वधी चुका आहिनि, जंहिंमें नशे जी बि माना जेका आहे तमामु घणो नशो बि अची वियो आहे। ऐं उन सां गॾु जेको आहे घर में माना जेका आहे चोरी धाड़ा फुरियूं जेके आहिनि, असांजूं घिटियूं महफ़ूज़ कोन आहिनि, असांजो राति जे वक़्तु घरनि मां निकिरी नथा सघूं, जंहिंजे करे इहो घणो असरु जेको आहे धारियुनि जो पियो आहे। तो उनजे करे असां चऊं था त जॾहिं बि माना असांजे मुल्क में या सिंध में जेको बि आबाद थिए थो क़ानूनी तौर ते अचे ऐं आबाद थिए, असां वेलकम चवंदा। नामंज़ूर इन जे करे त असां वटि काफ़ी ॿाहिरि मुल्कनि जा गैर क़ानूनी माण्हू हिते रहनि था पिया, जंहिंजे करे असांजे सिंध जा जेके आहिनि हालात ख़राब थियनि था ऐं उन जी तरक़ी में रुकावट थिए थी पई। असां चाहियूं था त जेके बि गैर क़ानूनी हिते रहनि था पिया उन्हनि खे सिंध मां ॿाहिरि कढियो वञे। ॾियारो असां सिंधी आहियूं, असां पंहिंजी सकाफ़त खे जेको उजागर कयूं था पिया। असांजा ॿार जेके आहिनि उहो मुख़्तलिफ़ सकाफ़ती प्रोग्राम करे पंहिंजे सिंध जे कल्चर खे जेको आहे वधाइनि था पिया ऐं प्लस असां दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था पिया त असांजो जेको सिंध आहे उहो शुरू खां वठी पंहिंजे सकाफ़त जो ऐं पंहिंजी शइ जो मुहाफ़िज़ आहे ऐं असां सिंधी हमेशह हिन सिंध जी ऐं हिन मुल्क जी ख़िदमत कयूं। असां त चऊं था सिंध में धारिया नामंज़ूर, सिंध खे धारियुनि वॾो नुक़सानु ॾिनो आहे, हमेशह इहा घुर रही आहे, पर अफ़सोस आहे गवर्नमेंट जी पॉलिसी अहिड़ी आहे जेका सिंधियुनि खे धारियुनि खे कढे कोन थी। सिंध में धारिया असांखे नामंज़ूर इहे सिंध खे धारिया इहे माना नासूर लॻल, जेसिताईं धारिया ख़तमु न थींदा त सिंध असांजी कोन सुधरी सघंदी। सिंध में धारिया नामंज़ूर। जिन महिरबानी शख़्सियतुनि ही ॾींहुं क़ाइमु कयो ऐं 12 महीने असां ॿियनि ईदुनि सां गॾु सकाफ़त जे ॾियारो मल्हायूं था। पहिरियों त मां उन्हनि शख़्सियतुनि खे मुबारक थो ॾियां जेके 12 महीने असांखे ही सकाफ़त जो ॾियारो मल्हाइणु नसीबु था कनि। हाणे सिंध में धारिया मंज़ूर, उहो कहिड़ो सिंधी हूंदो जेको चवंदो त असां वटि धारिया अचनि। असां मुकमिल तरह सां मुंड खां वठी उहे बंगाली हुजनि, बर्मी हुजनि, अफ़गानी हुजनि, हिंदुस्तानी हुजनि या ॿिया कहिड़ा बि रोहिंग्या हुजनि, कहिड़ा बि हुजनि, उहे असां नामंज़ूर चऊं था ऐं इंशाअल्लाह सिंध जो बच्चो इहो चवंदो त सिंध में धारिया नामंज़ूर, सिंध में धारिया नाम।
मुक़ररीन चयो त रोज़ाना कोशिश अख़बार ऐं कोशिश डिजिटल सिंध में धारा नामंज़ूर जो सिरो ॾेई वक़्ताइतो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं ॿिन्ही इदारनि खे जस हुजे। हिननि चयो त सिंध में धारिया नासूर मर्ज़ खां बि वधीक ख़तरनाक आहिनि। सिंध सरकार ऐं अख़्तियारियूं शहरनि ऐं ॻोठनि खां धारियनि खे नेकाली ॾे, जंहिंसां सिंध जो अवाम पंहिंजे शहरनि, मादनियात ऐं ॿियनि शयुनि जी पाण मालिकी कनि, जंहिंसां सिंध में अमुन थियण सां गॾु ख़ुशहाली थींदी। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।